गुज़रियल माज़ी की परेशानी खे याद करण ऐं उन जे बारे में सोचण इंसान खे वहम जो मरीज़ करे छॾींदो आहे, जंहिंखे अॼुकल्ह डिप्रेशन जो मर्ज़ चवंदा आहिनि। डिप्रेस थी वञणु, परेशान थी वञणु, माज़ी जे बारे में सोचींदो रहणु, इहा अल्लाह ताला जे इनामनि जी बेक़दरी करण आहे। अल्लाह ताला जेका ख़ुशी अता कई आहे, उन नेमतूं अता कयूं आहिनि, उन्हनि जी बेक़दरी आहे, बेशुक्री आहे। इन आदत जे करे इंसान खे मिलियल ख़ुशियूं अलाह कसे वठंदो आहे, मिलियल ख़ुशियूं अलाह ताला पोइ वठंदो आहे। उनजे करे माण्हू खे हमेशह ज़िंदगी ख़ुशगुज़ार घुरिजे ऐं असुल ख़ुशी आहे त माण्हू आख़िरत जी तयारी करे ऐं आख़िरत में क़यामत जे ॾींहुं खे इनाम मिलंदो। दुनिया जी ख़ुशी जे बारे में त असां सोचूं था, दुनिया जी जेका असांजी ख़ुशी आहे, दुनिया जा मामलात आहिनि, उन्हनि में असां सोचूं था त सुभाणे छा कंदासीं, मानी जे बारे में, पाणी जे बारे में, कपिड़नि जे बारे में, घर अहल अयाल जे बारे में असां सोचूं था। हर शइ जे बारे में असां सोच कयूं था त हीअ शइ मिले, उहा शइ मिले, पर आख़िरत जी तयारी कजे न। असुल ख़ुशी इहा आहे जो बाने खे आख़िरत जे लाइ अल्लाह ताला सादतूं अता फरमायूं हुजनि। क़ुर मजीद तो फरमायो अम्मल लज़ीन सुइदू फफिल जन्नति ख़ालिदीन फ़ीहा, ऐं पर जेके बख़्तावर कया विया आहिनि, वॾा सईद सआदतमंद आहिनि उहे माण्हू जिन खे अल्लाह ताला जन्नत में दाख़िल फरमाईंदो। उहे जेके जन्नत में सदाई जे लाइ रहाया वेंदा, वॾा सआदतमंद आहिनि, वॾा ख़ुशि नसीब आहिनि, वॾा ख़ुशबख़्त आहिनि जिन खे अल्लाह ताला जन्नत में दाख़िल फरमाईंदो। ऐं जॾहिं उहे जन्नत में वेंदा, यौम याति ला तकल्लमु नफ्सुन इल्ला बिइज़्निही फमिनहुम शक़ीयुन व सईदुन। जॾहिं उहो ॾींहुं ईंदो, यानी क़यामत जो ॾिहाड़ो ईंदो, त अल्लाह जी मोकल खां सवाइ को बि ॻाल्हाए कोन सघंदो, को बि गुफ़्तगू न कंदो। अल्लाह जो डबर हूंदो, कहर हूंदो क़यामत जे ॾिहाड़े, पर के उन्हनि मां बदबख़्त हूंदा ऐं कुझु वरी वॾा ख़ुशनसीब हूंदा। माना हिकिड़ा रोंदा, अल्लाह जो डबर ॾिसी ड्रिजंदा, हिकिड़ा वरी चेहरे ते मुर्क अची वेंदी, ख़ुशी अची वेंदी। क़यामत जे ॾिहाड़े बि ख़ुशि थींदा, छो त उन्हनि खे यकीन हूंदो असां दुनिया में जेको अमल कयोसीं, ख़ैर कयोसीं, भलाई कईसीं, ज़िंदगी में रमज़ान जो महीनो आयो, रोज़ा रखियासीं, तरावियूं पढ़ियूंसीं, नेकीअ जा अमल कयासीं, ख़ैर ख़ैरातूं कयूंसीं, उन्हनि खे यकीन हूंदो आहे ज़रूरु अल्लाह बख़्शे छॾींदो। अल्लाह जो क़ुर थो फरमाए व सईदुन, इहे वॾा सआदतमंद इंसान आहिनि। ऐं क़ुर थो फरमाए उहे सआदत भरिया इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व उयून, ये मुत्तकी परहेज़गार बाना हूंदा सआदतुनि वारा जेके अल्लाह जे बाग़नि ऐं जन्नतुनि जे चश्मनि जे अंदरि रहंदा। मुंहिंजा दोस्तो, सभ खां वॾी ख़ुशी इंसान जे लाइ हिकिड़ी पहिरीं ख़ुशी त इहा जो माण्हू आख़िरत जी तयारी करे, उन खां बाद में ज़िंदगी जी वॾे में वॾी ख़ुशी आहे जो इंसान जो अकुल सालिम हुजे ऐं सिहत सलामत हुजे। मदीने वारे साईं फरमायो त जेकॾहिं के माण्हू खे असां दुनिया जे करे परेशान थींदा आहियूं, हीअ शइ न आहे, उहा शइ न आहे, हीअ शइ न आहे, अल्लाह जो हबीब थो फरमाए जेकॾहिं इंसान जे जिस्म में का वॾी बीमारी न आहे, सुबुह इन हाल में करे जो उन जे जिस्म में का वॾी बीमारी न आहे, उन ॾींहं जी मानी उन जे घर में मौजूदु आहे। तवजो आहे दोस्तो, उन ॾींहं जी मानी उन जे घर में आहे ऐं उन जे जिस्म में का बीमारी न आहे। मदीने वारे साईं फरमायो गोया के अल्लाह ताला सॼी दुनिया जूं नेमतूं उन जे घर में जमा करे छॾींदो। जॾहिं सिहत आहे, ॾींहं जी मानी आहे, सुभाणे जी मानी, अल्लाह थो फरमाए मूंखां सुभाणे जो सुवाल न कंदा कयो। सुभाणे जो मौला सुभाणे जी मानी ॾिजे, सुभाणे मूंसां हीअं कजे, सुभाणे अल्लाह थो फरमाए जॾहिं मां अल्लाह तव्हां खां सुभाणे जी इबादत जो सुवाल नथो कयां त तव्हां पंहिंजे मानी जो सुभाणे जो सुवाल मूंखां छो नथा कयो। कॾहिं ईअं थियो आहे त असां सुभाणे जी निमाज़ अॼु पढ़ी छॾियो, हीअं कोन्हे, मुमकिन आहे। सुभाणे जी फजर निमाज़ सुभाणे सां, ॿिए ॾींहं जी निमाज़ ॿिए ॾींहं सां, ॿिए ॾींहं जो रोज़ो ॿिए ॾींहं सां, 7 रोज़ो 7 तारीख़ ते, 8 रोज़ो 8 तारीख़ ते, ईअं थींदो। अल्लाह ताला जॾहिं असांजे लाइ ॿिए ईंदड़ ॾींहं जी मुस्तक़बिल जी इबादत जो सुवाल न कयो आहे, असां पंहिंजे मुस्तक़बिल जो अल्लाह खे छा था सुवाल कयूं। उनजे करे मदीने वारे साईं फरमायो त तव्हां बि पंहिंजी सिहत मिली आहे न, जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे अकुल सालिम ॾिनो आहे ऐं रिज़्क़ रोज़ी ॾिनी आहे, उन ते शुक्र अदायगी कयो, ख़ुशी इन में अल्लाह ताला तव्हांजे लाइ ख़ैर रखियो आहे, इन जी बेक़दरी न कयो।
पंहिंजे जी बेक़दरी कयो। जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे रिश्तेदार ॾिना आहिनि, अज़ीज़ ॾिना आहिनि, माण्हू सदाईं पंहिंजे रिश्तेदारनि जी शिकायत कंदा आहिनि, पंहिंजे अज़ीज़ अकारिब जी शिकायत कंदा आहिनि, फिलाणो मूंसां ज़्यादती थो करे, माइट मूंसां हसद था कनि। न, इहो इंसान जी फितरत आहे। कॾहिं ख़ुशी कॾहिं ग़मी थींदी आहे। इंसान खे पंहिंजे रिश्तेदारनि ते बि सही मुंहिंजा ख़ुशी इख़्तियार करणु घुरिजे। वञो तव्हां यूरोप में जेके असांजा पाकिस्तान मां हितां विया आहिनि न, उहे दाऊं था कनि। यार दोस्त असांजा आहिनि जेके यूरोप में रहनि था, चवंदा साईं अकेला थी विया आहियूं। हिते पाकिस्तान में कचहरी आहे, मिट आहिनि, माइट आहिनि, मरणो परणो साईं मुंहिंजा ग़मी ख़ुशी शादी साईं मुंहिंजा ईद मुराद सभिनी में गॾु वेठा आहियूं थिया, अचण वञणा। साईं हिते त असांखे ख़बर ई कोन थी पए को ईद जो ॾींहुं बि ईंदो आहे। वो जो रिश्तेदारी कोन्हे का, मिटी माइटी कोन्हे का। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त पंहिंजे रिश्तेदारनि ते ख़ुशि थींदा कयो, पंहिंजे अमलनि ते ख़ुशि थींदा कयो। ऐं जितां ख़ुशी मिले ऐं जंहिं तव्हांखे ख़ुशी ॾिनी आहे, जितां तव्हांखे ख़ुशी हासिल थिए ऐं जंहिं तव्हांखे ख़ुशी पहुचाई आहे, उन जो बि शुक्र अदा कंदा कयो। जेको तव्हांजी ख़ुशी जो सबबु बणियो आहे, जेको तव्हांजे लाइ फरहत जो बाइस बणियो आहे, त उन जा बि बेफ़रमान न थियो, उन सां बि नाशुक्री न कयो। उहो माण्हू वॾो धोखेबाज़ चइबो जे तव्हां ते अहसान कयो था, उनजो अहसान विसारे छॾियो, अहसान फरामोश न थियो। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं ख़ुशि गुज़ारणु चाहियो था त उनजो हिकिड़ो ॿियो उसूल आहे त ॿियनि खे ख़ुशी पहुचाइणु सिखो। ॿियनि जूं ख़ुशियूं खसण वारो, ॿियनि खे जेका ख़ुशी मिले, नेमत मिले, उन्हनि खां ख़ुशी खसण वारो ज़िंदगी में कॾहिं बि ख़ुशि ज़िंदगी कोन गुज़ारे सघंदो। ॾिसो न, उहे ऑफिसर जेके मुस्लमाननि सां ज़्यादतियूं करण वारा आहिनि, केतिरा ॾींहं कुर्सी ते वेंदा आहिनि। जॾहिं कुर्सी ते हलंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां ॾिसंदो सदाईं सूरनि में गुज़ारींदा। कॾहिं कॾहिं अहिड़ी बीमारी लॻी वेंदी आहे। हिकिड़ो ऑफिसर हुयो, बिजली जो वापडा जो ऑफिसर हुयो, हरू भरू मुस्लमाननि खे तंग कंदो। अचे हुन सां विढ़णु, हुनजी तार कटणु, हुन सां विढ़णु सखर जी ॻाल्हि आहे, असांजी अखियुनि जी ॻाल्हि आहे। हुनजी मुंहिंजे ख़्याल में वीडियो बि थी, सोशल मीडिया जाम थी। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जेको माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो, दरवाज़नि ते वञी वात जे अंदरि पुराणो थियो, कीड़ा लॻी वियसि, सॼो वात कीड़नि सां भरियो पियो, हिकिड़ा कढनि ख़ुदि ब ख़ुदि ॿिया पैदा थी वञनि। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। अहिड़ी ज़िंदगी जो कहिड़ो फ़ाइदो, अहिड़ी ज़िंदगी जो कहिड़ो नफ़ो। असुल ज़िंदगी त इहा आहे जो अल्लाह तव्हांजी क़ब्र खे नूर सां मुनव्वर फरमाए। के मुस्लमान जे कमु अचो, तव्हांजे ज़िंदगी में ख़ुशि रहणु चाहियो था। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, पंहिंजी हयाती में ख़ुशि रहणु चाहियो था त ॿियनि खे ख़ुशि कयो, ॿियनि जी ख़ुशी जो सबबु बणिजो, ॿियनि जे लाइ चेहरे जी मुर्क जो बाइस बणिजो। अल्लाह ताला तव्हांजे चेहरनि, तव्हांजे बच्चनि जे चेहरनि ते ख़ुशियूं वखेरे छॾींदो। को शाइर आहे उर्दू जो चवे थो त किसी दर्दमंद के काम किसी डूबते को छाल दे, किसी दर्दमंद के काम किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम किसी डूबते को छाल दे। सुभान अल्लाह। जेको माण्हू ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो आहे न, हर उहो ॿियनि खे तकलीफ़ ॾे, ॿियनि जे लाइ साईं मुंहिंजा तकलीफ़ जो बाहिस बणिजे, इहो माण्हू पर कॾहिं बि कंधु खणी जीअण जे लाइ कोन रहंदो, कॾहिं ख़ुशि न गुज़ारींदो आहे। बल्कि जेको तव्हांखे तकलीफ़ थो पहुचाए न, तव्हां उनखे बि दुआऊं ॾींदा कयो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी ख़ुशी सां गुज़ारियो। लतीफ़ साईं फरमायो त अल्लाह खर्रजियन, जेको तव्हांखे तकलीफ़ थो ॾे उनजे लाइ लतीफ़ साईं थो फरमाए अल्लाह खर्रजियन मदीजन जे मन में असाई पिरियन जूं उम्मीदूं ॾिसनि, तंहिं पोइ मरनि सड़ी न सूर में। लतीफ़ वरी थो फरमाए त खर जा खॾ खई पवण कारण पिरीअ जे उन्हीअ में पाण पई गदूदी वञी गार थियो। जेको ॿियनि जे लाइ खॾ खोटींदो न सदाईं परेशान हूंदो, तव्हां चओ त तूं सदाईं ख़ुशि हुजे, अल्लाह ताला बदिले वठण वारो आहे। मुंहिंजा दोस्तो, ख़ुशी जो गुर इहो आहे त पंहिंजी ज़िंदगी में सादगी अपनायो, तकल्लुफ़ात खां साईं मुंहिंजा ख़ुदि पसंदी खां, ॾेख वेख खां, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ भला कपिड़ा पायां जीअं माण्हू ॾिसनि, साईं मुंहिंजा भली गाॾी वठां उधार खणंदा, पोइ साईं मुंहिंजा घर में भली मानी ठाहींदा, न,
तकल्लुफात के छॾे सादगी इख्तियार कयो। सादगी मदीने वारे साईं जो पसंदीदा अमल आहे ऐं सादगी में ख़ुशी आहे। हिकिड़ो माण्हू जेको माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ घणो ख़ुशि करण जे लाइ साईं मुंहिंजा तकल्लुफ़ करे, न माण्हू ख़ुशि थींदा न हिनखे ख़ुशी पहुचंदी। माण्हू कॾहिं अल्लाह मां राज़ी कोन थिया, नबी सां ख़ुशि कोन थिया, न तव्हां सां राज़ी थींदा। माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ असां अमल कंदा आहियूं न, भला कपिड़ा पायूं, वॾो पटको पायूं, वॾो जुबा कुबा पायूं, काटन जो वॻो पायूं। माण्हू ॾिसनि, माण्हू ॾिसी तोखे छा कंदा? 100 जो नोट तुंहिंजे मथां घोरींदा, तोखे साईं मुंहिंजा वॾो सोन जो ताज पाराईंदा। माण्हू छा कंदा? माण्हू न हिन में ख़ुशि न हुन में ख़ुशि। अल्लाह ख़ुशि थिए या आपकी नेमत। सम्झो था? सादगी इख्तियार कयो। सादगी, सादगी वारो माण्हू जेको सादगी इख्तियार करे, अल्लाह ताला उन जे लाइ ज़िंदगी आसान बणाए छॾींदो। आसानी वारो रस्तो तलाश कयो। क़ुरान तो फरमायो, बल्कि मदीने वारे साईं फरमायो आहे, यस्सिरू वला तुअस्सिरू, आसानियूं पैदा कयो, मुश्किलातूं पैदा न कयो। पंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ आसानी पैदा कयो, ॾुखियाइयूं पैदा न कयो। वबशिरू वला तुनफ़िरू, माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियो, नफ़रतूं न फैलायो। मुंहिंजा दोस्तो, आसानी पैदा कयो। ऐं मुंहिंजा क़िबला मुर्शिद दिलबर साईं फरमाइनि था त ज़िंदगी में 3 शयूं पंहिंजे लाइ लाज़िम करार ॾियो। घणियूं शयूं? 3 शयूं। हिकिड़ो ख़ुशी, ॿियो राहत, ॿियो रहमत। ख़ुशी, राहत, रहमत। पंहिंजे लाइ ख़ुशी चाहियो, ॿियनि जे लाइ ख़ुशी चाहियो, पंहिंजे लाइ राहत चाहियो, ॿियनि जे लाइ राहत चाहियो, पंहिंजे लाइ रहमत बणिजो, ॿियनि जे लाइ रहमत बणिजी वञो। ऐं 3 शयुनि खां परे भॼो। पंहिंजी ज़िंदगी खे 3 शयुनि खां परे कयो। हिकिड़ो नहूसत, ॿियो नाउमीदी, ॿियो वहम। नहूसत, अहिड़ो नहूसत भरियो कमु जंहिंमें न दिलि चवे न साईं मुंहिंजा हाणे हिते असां वेठा आहियूं थिया मस्जिद में, ॾिसो भलाई जी ॻाल्हि आहे न। हिन छॾे मस्जिद खे छॾे को वञी फिल्म ॾिसण जे लाइ होटल ते वेहे, वञी गली जे गटर जी नाली जे मथां वेही कचहरी में वेहे, रमज़ान जी राति गुज़ारणी आहे, सो साईं मुंहिंजा नाली जे मथां वेही कचहरी था कनि पिया। नहूसत भरी कचहरी आहे। भली त हीअ महफ़िल आहे न जंहिंमें तव्हां वेठा। नहूसत खां पाण खे बचायो, ना उमीदी खां पाण खे बचायो। ना उमीद थी वञनि, हले छा थींदो, हाणे हले छा थींदो, ज़िंदगी ख़तम थी वई, ना उमीद न थियो। ऐं ॿियो वहम। वहम इंसान जी ख़ुशी जे लाइ सिम कातिल आहे, ज़हर आहे। ज़हर आहे, जीअं ज़हर इंसान जे अंदर में वञे, ज़रो ज़हर जो वञे माण्हू जी जान खणी वठे। वहम बि इंसान जे लाइ ज़हर कातिल आहे, इंसान जी ख़ुशियुनि खे बर्बाद करे छॾींदो आहे। वहम करण जे बजाए अल्लाह ते भरवसे रखण वारा थियो। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं ख़ुशि रहणु चाहियो था त ॿियनि जी नेमतुनि खे ॾिसी हसद न कयो। हिकिड़ो त ॿियनि खे ख़ुशी पहुचाइणी आहे, ॿियो कंहिंजी नेमत ॾिसी उन ते हसद न कयो। हासिद माण्हू कॾहिं ख़ुशि न रहंदो आहे। जेको हसद करण वारो आहे उन कढ़ंदो पियो, पिजरंदो पियो, पछंदो पियो। नबी साईं फरमायो त हासिद माण्हू जे लाइ इहा ई वॾी सज़ा आहे जो पंहिंजे हसद जी बाहि में पियो सड़ंदो आहे। हसद न कयो। कंहिंजी ख़ुशी ॾिसी तव्हां हसद कंदो, ख़ुदि ब ख़ुदि गमगीन थी वेंदो। बल्कि कंहिंजी नेमत ॾिसो न, ईअं चओ, मुंहिंजा मौला हिन खे इहा नेमत ॾिनी त हिन खे वधाए ॾे, मूं बाने खे, मां बि तुंहिंजो बानो आहियां, मूंखे बि इहा नेमत अता फरमा। पंहिंजे नबी ॾे सदके ॾिसी दुआ ॾियो त अल्लाह वरी तव्हांजी नेमतुनि में इज़ाफ़ो फरमाईंदो। ऐं जे ख़ुशि रहणु चाहियो था त हमेशह मफ़ाद परस्त न बणिजो। पंहिंजो मफ़ाद ॻोल्हणु, अपना झुगा वसे, कोई रोवे भावे हसे, पंहिंजो मफ़ाद तलाश करणु, हिन में मुंहिंजो फ़ाइदो आहे, हिन में मुंहिंजो फ़ाइदो आहे। ॿिए खे भली नुक़सानु पवे, ॿियो माण्हू भली साईं मुंहिंजा मथे में सिर हणे ऐं पंहिंजी ख़ुशी ॻोल्हींदा, पंहिंजो मफ़ाद ॻोल्हींदा, मुंहिंजो बरबे जो फ़ाइदो थिए। इहो मफ़ाद परस्त इंसान ज़िंदगी में कॾहिं ख़ुशि न गुज़ारींदो, उनखे कॾहिं ख़ुशी कोन मिलंदी आहे। मफ़ाद परस्त न बणिजो। तव्हां मफ़ादनि जे पोयां डोड़ण जे बजाए अल्लाह जी रज़ा जे पोयां डोड़ो, अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो, ॿियनि जी मदद करण वारा थियो त अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां मालामाल फरमाए छॾींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह असां सभिनी जी दिलयुनि में फ़रहत दाख़िल फरमाए, असांजूं ज़िंदगियूं ख़ुशियुनि सां मालामाल फरमाए। रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला